जोगी थियण जो मतिलबु इहो आहे त कुदरत जे वेझो थियण, दुनिया जे वेझो थियण ऐं कुदरत ऐं काइनात जे राज़नि खे दरियाफ़्त करणु, रोडनि ते फील्ड में हुजण। इन ई हवाले सां इम्तियाज़ खोसो साहब खां इहो बि मां पुछणु चाहींदसि त खोसो साहब, समाजी ऐं समाज जी नज़र में माण्हू जोगियुनि खे ऐं फ़क़ीरनि खे कहिड़ी नज़र सां था ॾिसनि? उन्हनि खे अक्सर घणो जेको आहे सो धिक्कार मिलियो आहे, डिसरिस्पेक्ट मिली आहे, छो त जेॾी जाखोड़ उहे कनि था पिया, जेॾी महिनत उहे पंहिंजे गुज़र बसर जे लाइ कनि था, उन में इन हवाले सां छा चवणु चाहींदव? समाज उन्हनि खे कंहिं नज़र सां थो ॾिसे? हिकिड़े पासे शाह साहब जोगियुनि जे बारे में इहे शयूं फरमाए रहिया आहिनि त समाज उन्हनि खे कहिड़ी नज़र सां ॾिसी रहियो आहे? बिल्कुलु मुबशर, पंहिंजो बाक इहे समाजी जेके रिश्ता आहिनि उहे इन्हनि जोगियुनि सां उहे त कंहिं घणे भाङे सुठा असांखे नज़र अचनि था, छो त ही जेके जोगी आहिनि हाणे इन्हनि जो गुज़र सफ़र इन नांग बला ते हुजे थो ऐं फेरी कनि था मुख़्तलिफ़ ॻोठनि में। जेकर आम असां नोयत में जेको फ़क़ीर ख़ैरात घुरणु वञे थो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, चौकनि चौराहनि ते माण्हुनि खां, त उन जी बिनिस्बत हिननि जोगी जेका बिरादरी हुजे थी उनखे घणी अवलियत माण्हू ॾियनि था। इन करे ॾियनि था त जीअं उनखे शाह साहब सुठे नमूने ॻायो आहे, माण्हुनि खे सम्झायो आहे त जोगी कहिड़ी शइ आहिनि, या हू इन्हनि जा जेके रिश्ता आहिनि रूहानी कुदरत सां या पंहिंजी मख़लूक सां, त उन करे बि माण्हू हिननि खे सुठी निगाह सां ॾिसनि था। पर समाजी जेको असांजो सिरिश्तो आहे या सिलसिलो आहे, समाज हिननि माण्हुनि खे अॻिते आणण लाइ अञा ताईं कंहिं बि अहिड़े कंहिं हतमी फ़ैसिले ते बि न आहे पहुतो, न ई को अहिड़ो उनजो नतीजो निकितो आहे। उनजो सबबु इहो आहे त माण्हू हिननि खे उन शइ ताईं प्रमोट करणु नथा चाहिनि, न इन करे उहे माण्हू अञा ताईं वीचारा रस्तनि ते आहिनि या त मुख़्तलिफ़ हंधनि ते चौकनि चौराहनि ते असांखे नज़र अचनि था। त इन करे जी आम हिकिड़ियूं NGOs आहिनि पाण वटि पाकिस्तान में, सिंध में केतिरियूं NGOs आहिनि, जेकॾहिं NGOs जी सतह ते बि जेकॾहिं हिननि जी थोरी घणी मालिकी थियणु घुरिजे त मां सम्झां थो इहे जोगी हिननि जा ॿार बि पढ़ी वेंदा ऐं हिननि खे कॉलोनियूं बि मिली वेंदियूं, हिननि खे रहण लाइ क्षेत्र बि सुठी मिली वेंदी ऐं हिननि जो गुज़र सफ़र जेको आहे आसान रहंदो। त इन करे ई थोरो, बाक़ी हू जेकर आम असां ॾिसूं त किथे बि को जोगी नाग भला खणी अची बीहे थो फेरी जे हिसाब सां, ख़ैरात जो अलाह जे नाले ते ख़ैरात घुरे थो त उनखे मिले थी, या उनखे माण्हू मान बि ॾियनि था, उनखे मानी बि खारायो छॾीनि माण्हू। तमामु बहितरीन तजवीज़ आहे इम्तियाज़ खोसो साहब, पर नंढड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे, असां सां गॾु हुजो।